केशवं रामनारायणं भजतं केशवं रामचन्द्रं भजे कृष्णचन्द्रं भजे जानकी नायकं रामचन्द्रं भजे जानकी नायकं अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं। श्रीपाद श्री महात्मा की जय। ओम जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता जय ग्यारस माता मैया जय ग्यारस माता। देखो तय जो व्रत रखे तो भला होता सब पाता। शरणा रखी तो के मनाए पर संग के दाता तन मन जा दुख दूर करे सब चित चरण लाता। हर उपकारी सदा प्यारी गुण वेदन गाता। कृपा करे तो भगतन साथी कृपा करे तो जगदी नाता। जय जय करे जियो भगवती बेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बेली में लोक तोड़े शरण में आयो सफल जाए आता। जय ग्यारस माता देखो तय जो व्रत रखे तो देखो तय जो भला होता सब पाता। ओम जय ग्यारस माता दीनन दयाल की सदा तेरे मान दीनन दयाल की सदा वो नगे नग माल श्री कृष्ण मुरारी तेरे वरदारी आए माँ के बिहारी सब जन बनवारी सच्ची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो मथुरा में जायो सब बंद बनी आयो।
यशोदा जो आए गाय में जो माल भजत सुत खाई थी देव के दुलार वसुदेव जो कमान मटे आयो मैं जो माल हरे लीला जय न्याय थी वेदों गीता जो ज्ञान सब जाने तो जहान बड़े बार मुझो जान इस सारी जय तारी थी ये तो तारे तो ध्यान देखे मेरे भगवान आए आता मैं जो ज्ञान मैं भावे तने उचारी थी मैं संत ने उचारी थी मैं भगत ने उचारी थी भाग भलो सब जो तको श्री कृष्ण भगवान राज उदासी जो करे पाए वैष्णदेव की जय उमापति बोलो भाई सब संत ने बोलो श्री कृष्ण भगवान राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान कृपा कने कमलापति मालिक तू मेहरबान कथा बुधो सब प्रेम साधारे मन में ध्यान आस सब पूरन करो श्री कृष्ण भगवान आस सब पूरन करो भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ शान्ति शान्ति शान्ति। साथ संगाती मान परम पावन तिथिया है जो कि एकादशी जी यही कथा श्री सोजी महाराज सोनकर के और भगवान श्री श्याम सुंदर सब भामा के वर्णन कर बताई है। यह जेठ महीने की शुक्ल पक्ष की एकादशी है जिन्हें महात्म और कथा मेरा वर्णन थी रहा है प्रेम सावई करके कहीं श्रवण करो। बोलो श्री एकादशी महात्म शीश झुकाए थो धर्या सब देवन जो ध्यान मैर करे मिसकीन ते प्रसन्न थे भगवान जेठ महीने जे शुक्ल जी एकादशी अपार नालो जग में निर्जला करे दुख निखाधार नालो जग में निर्जला करे दुख निखाधार। हरे राम चौसु तब दो सब प्रेम रखे कर ग्यारस सबके सदा सुखी निवृत्त रखी जको ध्यान धरे जो भाव सदाई जग में भरे
उथी बारस जो स्नान करे, ब्राह्मण के अन्न धन दान ॾिजे। इन रीत विरत जो धारे थो, उहो पंहिंजो जन्म सुधारे थो। इन विरत जो ॿियो बि नालो थी, कयो भीम जो नालो उजालो थी। इन करे चवनि था भीम सैनी, इन करे चवनि था आए सभिनी सुखनि जी कामधेनी, आए सभिनी सुखनि जी कामधेनी। ॿुधो विरत जी कथा ॿुधाया थो, ॿुधो विरत जी कथा ॿुधाया थो। हे राज लिखल समझाया थो, हे राज लिखल समझाया थो। हिक ॾींहुं भीम वीचार कयो, हिक ॾींहुं भीम वीचार कयो। वो विरत रखण लाइ तयार थियो, वो विरत रखण लाइ तयार थियो। आयो वेद व्यास जे चरणनि में, आयो वेद व्यास जे चरणनि में। कयो अर्ज़ उहो जो हो मन में, कयो अर्ज़ उहो जो हो मन में। सब विरत रखनि था वॾा वॾा, सब विरत रखनि था वॾा वॾा। पर मुंहिंजा भगति आहिनि जॾा, पर मुंहिंजा भगति आहिनि जॾा। दुख की न कढी का ॼाणा मां, दुख की न कढी का ॼाणा मां। नकी तपुया जो पछाणा मां, नकी तपुया जो पछाणा मां। मीअं भेणो मुंहिंजो पार थिए, मीअं भेणो मुंहिंजो पार थिए। हिन मनुष्य जन्म जो सुधार थिए, हिन मनुष्य जन्म जो सुधार थिए। जय अहिड़ा वचन दिल गिर थियो, जय अहिड़ा वचन दिल गिर थियो। हाणे आब अखियुनि मां अधीर थियो, हाणे आब अखियुनि मां अधीर थियो। ॿुधी वचन उहे भीमसेन सदा, वचन उहे भीमसेन सदा। चयो व्यास कर्म पंहिंजा पार कंदा, व्यास कर्म पंहिंजा पार कंदा। हाणे मनुष्य जन्म दुर्लभ भारी, हाणे मनुष्य जन्म दुर्लभ भारी। करे कदर तो वेलो नर नारी, करे कदर तो वेलो नर नारी। प्रियते सदा ना कायम मान, सदा ना कायम मान। अति धन दौलत को दायम मान, अति धन दौलत को दायम मान। रख विरत रखो तू हिकिड़ो ई, रख विरत रखो तू हिकिड़ो ई। निर्जला न जहिड़ो ॿियो कोई, निर्जला न जहिड़ो ॿियो कोई। कोई भाग तुंहिंजो बणिजी वेंदो, कोई भाग तुंहिंजो बणिजी वेंदो। ऐं करम कुदो कटिजी वेंदो, ऐं करम कुदो कटिजी वेंदो। ही विरत जेको बि रखंदो आहे, ही विरत जेको बि रखंदो आहे। सब विरतनि जो फल लहंदो आहे, सब विरतनि जो फल लहंदो आहे। अति विरत वनो भागन वारो, अति विरत वनो भागन वारो। जीअं सब तारनि में गुरु तारो, जीअं सब तारनि में गुरु तारो। जीअं सब तारनि में गुरु तारो, सब तारनि में गुरु तारो। ॿुधी वचन वेद व्यास जा, सत सब कयो
शक्ति महादेव की जय। बोलो भाई सब हरे राम। शासनाथी महान पौत्र अजो की तृतीयाई एकादशी जी जैन महात्म श्री सूजी महाराज सोनकम के और भगवान श्री कृष्ण सब भामा के वर्णन करें बताए वाली जो कि न एक महीने की शुक्ल पक्ष की एकादशी जैन भागवान निर्जला एकादशी नाले साईं प्रसिद्ध है। बैरवा तो व्रत रखा हुआ है तो फरारी खातो खाया हुआ है व्रत वालों फल फ्रूट खाई करके और बाकी समय भगवत भजन में लगाया हुआ है। पर एकादशी को नालो जाए निर्जला भाई देखो अरे जल भी न वर्ता है चारे राम व्रत रखण माना एक प्रकार सा तपस्या करना है योग साधना है तजेन व्रत जे फल स्वरूप भगवत चरणन में असांजो ध्यान लगे वृत्ति लगे। वृत्त जो अर्थ यह है वृत्ति अर्थ एकाग्र करण तो भाई पंहिंजे शरीर जे सुख संपदा जे लाइ खाधे पीते जे लाइ माण्हू ध्यान ॾींदो तो व्रत में विघन पवंदो आहे ध्यान बटिजी वेंदो आहे परमात्मा में ध्यान लॻंदो कोन आहे तंहिं करके व्रत जो इहो ई फल आहे नियम आहे त भई वृत्ति पंहिंजी एकाग्र कजे और उहा एकाग्र छा में थिए परमात्मा जी भजन में तंहिं करके महापुरुषनि चयो भई शीश झुकाए थो धरिया सभु देवनि जो ध्यान महिर करे मिसकीन ते प्रसन्न थिए भगवान प्रसन्न थींदो आहे परमात्मा कर्म ते। श्री सूजी महाराज सोनक आदि ऋषीश्वरन के न एकादशी जो निर्जला जो महात्म और कथा वर्णन कंदे चवनि था त हे सोनको ॿुधो हीअ एकादशी सदाईं सुख ॾियण वारी आहे जेको भी इन जो व्रत रखी करके ध्यान धारे तो पियो संसार में पंहिंजो भाव उदय तो थी वञे तो भाव बढ़जी थो वञे और नियम अनुसार एकादशी जे ॿिए ॾींहुं वरी बारस थींदी आहे एकादशी जो व्रत छोड़बो आहे फल संपन्न थींदी आहे बारस ॾींहुं प्रातः काल उथी करके पहिरें स्नान पाणी कजे दान पुण्य कजे कंहिं संत साधु या ब्राह्मण खे कुझु अन्न धन दान ॾिजे इन रीत इन व्रत जो फल संपन्न थिए थो पियो व्रत जो नियम पूरो थींदो आहे भई एकादशी ॾींहुं वृत्ति एकाग्र करे और बारस ॾींहुं इहो सभु कर्म करे जंहिंसां इन जीव जो भाव भलो थिए। हरि व्रत तो अहिड़ो आहे जो सभिनी जो जन्म सफलो थो थिए जन्म सुधारे थो पियो तो व्रत ॾींहुं दान पुण्य कंदो माण्हू वृत्ति एकाग्र कंदो परमात्मा जो ध्यानु धारींदो भई हूअं न तो भई इहो हर पक्ष में यानी 15 ॾींहुं एकादशी व्रत अचे थो पियो शुक्ल पक्ष में भी और कृष्ण पक्ष में भी टिनी पक्षनि जी तिथि आहे इहा एकादशी जब श्री 11 माता की तो यो नियम जो न तो 15 ॾींहुं पालन करे जंहिंसां जीव जो जन्म भी सफलो थिए और कर्म भी बढ़जे थो पियो। श्री सूजी महाराजन चवनि था त सोनको इन निर्जला एकादशी जो ॿियो बि हिकिड़ो नालो प्रसिद्ध थियो आहे इन शास्त्रनि में जैसा पंजन पांडवन जो भाउ भीम उनजो नालो उजालो थियो हुयो इन एकादशी जे करके जंहिं करके इन एकादशी खे ॿियो नालो पइजो भीमसेन तमामु ई सुखनि जी कामधेनु जंहिंखे चयो वञे। ॿुधो हाणे उन कथा जो मां राज तव्हांखे ॿुधायां थो पियो इन व्रत रखण सां कहिड़ो फल प्राप्त थियो आहे जो भई हिकिड़े ॾींहुं भीमसेन खे वीचार थियो मुंहिंजो हेॾो शरीर विशालकाय जंहिंमें चवंदा आहिनि त भई 10,000 हाथियुनि जो बल हुयो भीमसेन खे। हाणे हिकिड़ो हाथी ॾिसो भई केॾो खाधो खाईंदो हूंदो केॾो हुनजो शरीर आहे 10,000 हाथियुनि जो बल जो जंहिंमें हुजे त केॾो खाधो भोजन खाईंदो हूंदो एतिरो बल पाइण जे लाइ वरी खाधो बि थो खपे। भीमसेन वीचार करण लॻो भई सभु सत्कर्म में लॻा पिया हूंदा आहिनि सभई विर्त रखंदा आहिनि पर मां तो कॾहिं विर्त रखियो ई कोन आहे
मां भी तो मनुष्य जन्म पातो है, सॼो ॾींहुं मुंहिंजो खाधे में तो वञे पियो, एतिरो भोजन तो खावां, हाणे कीअं कयां, कीअं विर्त साधियां, जेकर मां भी ॿियनि वांगुरु विर्त रखी करके और कुझु पंहिंजो जन्म सफल हो गया। तो गुरु महाराजन हुया वेद व्यास जी, पूर्वज आहिनि पांडवन जा और कौरवन जा। बोलो श्री वेद भगवान। महात्मा वेद व्यास वटि आयो, अची करके चरणन में मथो टेकियो, हथ जोड़े और मिस्किन बणजी करके अर्ज कयो। जेका भी मन जी ॻाल्हि हुई सो हथ जोड़े करके गुरु महाराजन के अर्ज और वेनती कई तो महाराज मां भी चाहियां थो त भई कंहिं न कंहिं रूप सां तो विर्त रखां। प्यारे सभई वॾा वॾा विर्त रखनि था पिया, तो मुंहिंजा भी तो भाव उदय थियनि। ॿुधो आहे त भई विर्त रखण सां भाव बणजंदो आहे। त हे महाराज मूंखे हाणे को उपाय ॿुधायो, कहिड़ो मां विर्त रखां और कीअं रखां, छो जो भई मां भोजन ॾाढो तो खावां पियो, बुख तो कढी न सघंदो आहियां। पर हाणे तव्हीं को रस्तो ॿुधायो, का राह ॿुधायो, मां तव्हांजे शरण में आयो आहियां त कीअं मुंहिंजो भाव उदय थिए। मां तो कुझु ॼाणा ई कोन, तो कीअं मुंहिंजो भाव बणजंदो, कीअं मुंहिंजो बेड़ो पार थिए, मनुष्य जनम कीअं मुंहिंजो सुधरे। प्यारे राम, छो जो भई मनुष्य जनम प्राप्ति थियो आहे सत्कर्म जे लाइ। या संसार जा सुख तो हे जीव शरीर जे लाइ भोगे थो पियो, पर मन जे सुख जे लाइ सत्कर्म चयल आहिनि। वेदन शास्त्रनि में जे रीतियूं नियम लिखियल आहिनि, विर्तनि जा नियम रखियल आहिनि, दान पुण्य सत्कर्म जो फल लिखियल आहे, तंहिंसां हिन जीव जो मन सुखी थो थिए पियो। ॿुधो आहे न भई हिन विर्त रखण सां सुख जी प्राप्ति थींदी आहे। तो उहे सुख कहिड़ा आहिनि? प्यारे राम, उहे सुख ई आहिनि मन जी शांतीअ जा। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको अहिड़ा वचन चई करके ॾाढो भयभीत थियण लॻो भीमसेन, और अखियुनि में आब आणे करके अधीर थी वियो। श्री वेद व्यास जीअ पंहिंजे अनुज होनहार संतान पांडवन जे उन हिकिड़े भाउ भीमसेन जा इहे वीचार ॿुधी करके, वचन ॿुधी करके वेद व्यास उनखे हथ धीरज ॾिनो त हे पुत्र, जरूर तूं भी कोई न कोई कर्म कंदे और इन सां हिन भव सागर खां पार पइजी वेंदे। मतिलबु जनम आहे तो तमामु दुर्लभ और ॾाढो ॾुखियो मिलंदो आहे, पर हाणे वरी बि तोखे हुनजो कतुर थियो आहे। कतुर करण वारे खे रस्तो मिलंदो आहे, राह मिलंदी आहे। प्यारे राम, ही सदाईं मनुष्य जन्म कायम तो रहंदो कोन आहे, न शरीर कायम रहंदो, न कोई मनुष्य कायम रहंदो, न हुनजो धन दौलत, न अकीचार खजानो, सभु हिते ई छॾिणो आहे। रुगो साण हले त पियो जीव जे कर्म, तंहिं करके विर्त रख। रुगो हिकिड़ो विर्त ई आहे जेको तुंहिंजो इहो मनोकामना तुंहिंजी पूरन कंदी। हींअर वेझो ई हिन जेठ महीने जे शुक्ल पक्ष जो विर्त अची रहियो अथई एकादशी जो, जंहिंजो नालो ई आहे निर्जला एकादशी। बोलो श्री एकादशी महात्म। बस तो उन्हें जो मां तोखे रस्तो ॿुधायां थो पियो, नियम ॿुधायां थो, उहो विर्त रखी करके और बाक़ी सभु परमात्मा ते छॾे ॾे। उन हिकिड़े ई विर्त रखण सां तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो। बोलो भगवान। छो जो इहो निर्जला जो विर्त अहिड़ो ई आहे, ग्यारसीअ जो भाग बणाइण वारो आहे। जेको भी कर्म खुदो भी थियल हुजे, पाप कर्म थियल हुजे, अशुभ कर्म थियल हुजे, या कंहिं भी प्रकार जो खोटो कर्म कयो हुजे, सब उहे हिन विर्त रखण सां दूर था थी वञनि पिया और भगवत प्राप्ति थी थिए पई। हुनजो नियम मां तोखे ॿुधायां थो पियो। प्रातः काल उथी करके और भगवान जो ध्यान धारी हिन विर्त जो नियम पालन कर और बारस जे ॾींहुं कुझु दान पुण्य कंदे, स्नान पाणी कंदे और कंहिं ब्राह्मण खे दान ॾे। बसि हिन हिकिड़े ई विर्त रखण सां, जंहिंजो नालो आहे निर्जला एकादशी। बोलो श्री एकादशी महात्म।
तो के सभिनी विर्तन जो फल प्राप्त थिए तो ने हिकिड़े विर्त रखण सां और वेही करके परमात्मा जो भजन कजाए, परमात्मा के बाधाए जाए, जैसा पंहिंजो मन शांत थींदो और वृत्ति एकाग्र थींदी। ये व्रत सभिनी भागनि में वॾे भाग वारो आहे। मिसाल के नाम गुरु महाराज ये न भई तारनि में ध्रुव तारो चयो वियो आहे। अटल और अचल ॿिया तारा फिरंदा आहिनि पिया, स्थिर न हूंदा आहिनि, आकाश में टिमटिमाईंदा आहिनि, पर ध्रुव तारो अहिड़ो आहे जो भई सदाईं स्थिर हूंदो आहे। अचल वो फिरंदो गिरंदो न आहे, किरंदो बि कोन्हे, नाश बि न थींदो आहे। तंहिं करके ही विर्त एकादशी जो अहिड़ो आहे ध्रुव तारे जे समान अटल फल हुनजो प्राप्त थियण वारो। ॿिया विर्त तूं रख या न रख, बसि इहो हिकिड़ो विर्त रखंदो कर। श्री वेद व्यास जी जे मुखार नमाया वचन ॿुधी करके अमृत ॼणा भीमसेन के आतक धीरज आयो, विश्वास जाॻियो। तो गुरु महाराजन जी आज्ञा थी, वचन ॿुधा और मन में आतक धीरज थियो। भाई काई तो राह मिली, गुरु महाराजन वट अचण मुंहिंजो सफलो थियो। मन में जेका भी आस हुई, भीमसेन वापस राजमहल में अची करके और समय अनुसार जॾहिं ही निर्जला एकादशी जो व्रत आयो, जेठ महीने जी शुक्ल पक्ष की तिथि आई, तो नियमानुसार जेको गुरु वेद व्यास जी ॿुधायो हुयो उन एकादशी जो व्रत पालन कयो, हिम्मत रखी। तो सॼो ॾींहुं ईअं भगवत भजन में और भगवान जी सिमरन में गुज़री वियो। ख़बर ई न पई त भई ॾींहुं कीअं गुज़री वियो, वृत्ति एकाग्र थी वई। चारे राम हिकु तो आस हुई पक्की त भई विर्त मां रखां, दृढ़ विश्वास हुयो। ॿियो गुरु महाराजन जा वचन उन पालन कया, हृदय सां हटाया, भई जीअं गुरु महाराजन चयो आहे तीअं ई करिणो आहे। तो ॾिसो परमात्मा कीअं उन सां अची करके साई बणिजो। अहिड़े भीमसेन भी उन निर्जला एकादशी जो व्रत रखी करके और पंहिंजो भाग बढ़ाए छॾियो। बोलो भक्त भगवान। उन ॾींहं खां वठी करके हिन एकादशी जो नालो ॿियो बि पइजी वियो भीमसेनी एकादशी जो। भई भीम अहिड़ो व्रत पालन कयो महात्मा जे चवण सां। श्री सूजी महाराजन चवनि था त हे स्वामी हिते हिन एकादशी जो ही महात्म और कथा समाप्त थी। ॿी एकादशी जंहिंजो नालो आहे योगनी एकादशी, जबकि हिन जेठ महीने जी आखाड़ महीने जी कृष्ण पक्ष जी एकादशी आहे। हिन सत्यनारायण खां वठी करके वरी आखाड़ महीनो प्रारंभ थींदो और जेठ पूर्णिमा हिन सत्यनारायण जी तिथि खे चयो वेंदो आहे। तो जेठ पूरो थींदो और ॿी एकादशी योगनी एकादशी में जो कहिड़ो महात्म और कथा आहे सा उन ते वर्णन थींदी। हींअर पार्षिक नियम श्री एकादशी जे उपलक्ष्य में शाम जे वक़्तु 6 खां 7 बजे ताईं अखंड राम नाम धुनीअ जो नियम आहे, महामंत्र। तो 5 मिनट जे लाइ उन मंत्र जो जाप भी करायो और प्रेम सां प्रसाद भी वठो। बोलो श्री श्याम सुंदर भगवान, बोलो श्री राम कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।
Krishna Hare 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 Rama 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 Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Rama 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 Hare Krishna 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Ram, Ram Ram. Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Ram, Ram Ram. Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Ram, Ram. Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Ram, Ram. Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna. Krishna Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Ram, Ram. Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna. Krishna Hare Hare. Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Krishna Hare Hare. Hare Ram, Ram Hare Hare. Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Hare Hare. Hare Ram, Ram Hare Hare, Hare Ram, Ram. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna, Krishna Hare Hare. Hare Ram, Ram Hare Hare, Hare Ram. Hare Krishna, Krishna Hare Hare, Hare Krishna, Hare Ram, Ram Hare Hare, Hare Ram. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Krishna. Hare Ram, Ram
श्री राम कृष्ण भगवान श्री एकादशी महात्म। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकार्क्य सर्वमंगलाय तनोहरि बोलो राजा रामचंद्र बोलो श्री कृष्ण भगवान बोलो सनातन धर्म धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया लाल करो